अस्सलाम वालेकुम लियाकत मीरानी अॼु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते पर तालीम सां रिलेटेड ऐं तव्हां त ॿुधो हूंदो त एक्टिविटी बेस लर्निंग। अॼु मां एक्टिविटी बेस टीचिंग जेको आहे सो उस्तादनि खे टिप्स ॾींदुमि त उहे पंहिंजे जेको आहे सो पीरियड्स खे जेको आहे सो एक्टिविटीज़ कीअं जनरेट कनि ऐं एक्टिविटीज़ जनरेट कंदा त पोइ शागिर्दनि खे उन मां कहिड़ो फ़ाइदो पहुचंदो। सो ब्लूम टेक्सोनॉमी जा हिकिड़ो टर्म्स आहिनि KUA, हिन में नॉलेज आहे, अंडरस्टैंडिंग आहे, एप्लीकेशन आहे। हाणे इन जी बेस ते जेकॾहिं को टीचर शागिर्दनि जे लाइ सोचे ऐं जेकॾहिं को प्लान कंदो त एक्टिविटी बेस्ड टीचिंग कीअं करे सघिजे थी या इफेक्टिव टीचिंग कीअं थी सघे थी या ॿारनि जी अंडरस्टैंडिंग लेवल खे कीअं वधाए सघिजे थो। उन में जॾहिं बि को टीचर टीचिंग कंदो त पहिरियों जेकॾहिं प्लानिंग कंदो पंहिंजे लेसन जी, पंहिंजे पीरियड जी, त उन में एक्टिविटीज़ आराम सां जनरेट करे सघे थो ऐं प्री प्लान हूंदो त उन जी इम्प्लीमेंटेशन बि सवली हूंदी। त उन जे करे हर उस्ताद खे अॼुकल्ह जी लेटेस्ट टर्मिनोलॉजी आहे, लेटेस्ट टाइम आहे, लेटेस्ट कैलकुलम्स टैक्टिक्स जेके आहिनि से मटिजी वियूं टीचिंग में। त उन हिसाब में महिरबानी करे प्लानिंग करे, हाणे प्लानिंग में जेकॾहिं प्लानिंग कंदो त पोइ टाइम मैनेजमेंट जो ख़्यालु ज़रूरु कंदो। उन में टाइम मैनेजमेंट बि जेको आहे हुनखे अची वेंदी। त उन हिसाब सां जॾहिं प्लानिंग कंदो त पोइ एक्टिविटीज़ जेको आहे सो विझंदो त उहो हिकिड़ो इफेक्टिव जेको आहे हुनजो पीरियड थींदो ऐं ॿारनि जी अंडरस्टैंडिंग लेवल तमामु हाई लेवल जी थींदी ऐं उहे सम्झंदा बि। हाणे एक्टिविटीज़ प्लान करे, हाणे सरगर्मियूं तयारु करणियूं। हाणे उहो ॾिसो उस्ताद तक में ख़बर आहे त भाई टेक्स्ट में सुभाणे कहिड़े क़िस्म जा साइंस जो को टॉपिक आहे, को सोशल स्टडीज़ जो टॉपिक आहे, को इंग्लिश लैंग्वेज जो को टॉपिक आहे, को उन खां अलावा जेके मुख़्तलिफ़ इवन दीनियात, वुड वर्क, जेके बि सब्जेक्ट जेके बि टीचर पंहिंजा पढ़ाइनि था उन्हनि जी एक्टिविटीज़ प्लान करे पंहिंजे टॉपिक जे मुनासिबत सां। त जीअं ॿारनि खां ॾिसो अॼुकल्ह क्लास जेको आहे सो शागिर्दनि जे लाइ आहे, स्टूडेंट सेंटर्ड आहे ऐं टीचर सेंटर्ड वारो ख़तमु थी वियो। हाणे हुन में खोड़ सारा बेनिफिट बि मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, पर जेकॾहिं एक्टिविटीज़ प्लान कंदो पंहिंजे पीरियड जे दौरान, पंहिंजे उन टाइम जे दौरान त ॾाढो। हाणे एक्टिविटीज़ कहिड़े क़िस्म जूं हुजनि टीचर्स इन में हूंदा आहिनि, सदाईं पुछंदा आहिनि। मूंखे प्राइवेट सेक्टर में जेको मां जॉब कंदो आहियां बीइंग अ प्रिंसिपल, त मूंखे सदाईं टीचर्स पुछंदा आहिनि त प्लानिंग कीअं कजे या एक्टिविटीज़ कीअं जनरेट कजनि। त कुझु टाइप्स मां जेको आहे टीचर्स जी गाइडेंस जे लाइ रखियूं त महिरबानी करे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ जनरेट कंदा हिननि पैटर्न्स ते त इंशाअल्लाह ताला काफ़ी जेका आहे सा बहितर थी सघे थो। ॿियो कुझु ॾिसो एक्टिविटीज़ में सभ खां वधीक बहितर त उहा शइ आहे त महिरबानी करे जेकॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्म जे हिस्टोरिकल प्लेसिस खे ये लिंक्स सां एग्रीकल्चर या फैक्ट्रीज़, इंडस्ट्रीज़, एजुकेशन, जेका बि टॉपिक्स जेके बि रिलेटेड कंटेंट तव्हांखे मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स में अचनि था त तव्हां उन्हनि जे लाइ एक्टिविटीज़ प्लान कयो। हाणे एक्टिविटीज़ कीअं प्लान कंदव, जेकॾहिं तव्हां जेको टॉपिक या जेको लेसन जेको आहे उहो रिलेटेड टू द फील्ड विज़िट आहे त भाई एग्रीकल्चर जी फील्ड ॾेखारणी आहे, हार्वेस्टिंग ॾेखारणी आहे, रोंगो ॾेखारिणो आहे, लाबारो ॾेखारिणो आहे, बनी जूं फील्ड्स ॾेखारणी आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा क्रॉप्स ॾेखारिणा आहिनि त कीअं फुटनि था, कीअं उन्हनि खे हार्वेस्ट थो कजे। त जेकॾहिं फील्ड विज़िट कंदा या हिस्टोरिकल प्लेसिस ते वञी सघिजे थो, हॉस्पिटल सां रिलेटेड को टॉपिक आहे उन में वञी सघिजे थो, उन खां पोइ रेलवे स्टेशन ॾेखारे सघिजे थो, गार्डन्स ॾेखारे सघजनि था। त मुख़्तलिफ़ क़िस्म जे टॉपिक सां रिलेटेड जेका बि हिकिड़ी का प्लेस आहे, को हिस्टोरिकल प्लेस आहे, का फील्ड आहे, त कोशिशि इहा कयो त महिरबानी करे उन्हनि ॿारनि खे रूबरू विज़िट करायो, रूबरू उन प्रोसेस खे ॾेखारियो। जॾहिं ॿार पाण रूबरू फील्ड खे विज़िट कंदा ऐं प्रोसेस खे ॾिसंदा त उहे फैक्ट्रियूं हुजनि, उहे भाण जूं फैक्ट्रियूं हुजनि, स्कूल हुजनि, मस्जिदूं हुजनि, लाइब्रेरियूं हुजनि, रेलवे स्टेशन हुजनि, हॉस्पिटल्स हुजनि, उन जो कारवार जेकॾहिं ॿार पाण ऑब्ज़र्व कंदा त हुनखे खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि से यादि रहंदियूं ऐं पोइ वापसि अचे उहो तव्हांखे सुठो नोट बि लिखी ॾेखारनि था, उन ते काफ़ी कुझु सम्झनि। उन खां पोइ हमेशह जेकॾहिं अहिड़ा लैंग्वेज में ख़ासि करे अहिड़े क़िस्म जा डायलॉग बिटवीन द स्टूडेंट्स, शागिर्दनि खे ग्रुप्स जी सूरत में, पेयर जी सूरत में जेके टॉपिक्स तव्हांखे मिलनि था उन्हनि ते उन्हनि खे घुराए जेकॾहिं क्लास जे साम्हूं उन्हनि खे प्रेज़ेंटेशन ॾींदा, पाण में डायलॉग कंदा। हाणे ॾिसो अक्सर ईंदो आहे त भाउ उस्ताद शागिर्द जा डायलॉग, दुकानदार ऐं ख़रीदार जा डायलॉग, बस कंडक्टर सां डायलॉग, माउ पीउ सां डायलॉग्स, फादर सां डायलॉग्स, दोस्त सां डायलॉग। जेकॾहिं उन्हनि खे हिकिड़ो स्क्रिप्ट ठाहे ॾिबो या जेके हुन में अचनि था या डायलॉग टाइप जेके बि कंटेंट आहे कंहिं लेसन में को, जेकॾहिं उन्हनि खे तव्हां ॿारनि खे डायलॉग जी जेको आहे डिलीवरी कराईंदो सभिनी ॿारनि जे साम्हूं त उहो ॾाढो ज़बरदस्तु हूंदो।
के खोड़ सारी रांदियूं हुन में ईंदियूं तव्हां रांदियूं खेॾंदा आहियो उनखे प्रैक्टिकल करे सघो था ग्रुप वर्क में हाणे ग्रुप वर्क बि ॿारनि खे ॾियो त उहो ग्रुप जी सूरत में पाण में वेही मुख़्तलिफ़ क़िस्म जूं प्रेज़ेंटेशन बि ठाहे सघनि था प्रोजेक्ट्स भी ठाहे सघनि था जंहिंसां बि ॿारनि जी जेका आहे लर्निंग जेका आहे उहा ज़बरदस्त थींदी या उन में जेका क्विज़ कॉम्पिटिशन तव्हां हुन में विझी सघो था त कंटेंट आहे तव्हां 4-5 लेसन गॾे टॉपिक्स गॾे चैप्टर गॾे तव्हां हुन में जेकॾहिं क्विज़ जनरेट कया ऐं ॿारनि खे उन्हनि खे क्विज़ जेका इहो MCQs में ॾाढो हिकिड़ो मददगार हूंदो कंहिं पेपर खे हल करण लाइ त ॿारनि खे क्विज़ टाइप जेका क्वेश्चन्स ठाहे ॾियो जेके ऑब्जेक्टिव टाइप खे हेल्प कनि हाणे ॿारनि खे प्रेज़ेंटेशन्स बि तव्हां ॾेई सघो था त ॿारनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म जे टॉपिक्स ते तव्हां चयो त ॿार प्रेज़ेंटेशन ठाहियो उहे घर ग्रुप जी सूरत में ठाहे अचनि वरी उन्हनि खे तव्हां जेकॾहिं प्रेज़ेंट कंदव ॿारनि जे साम्हूं जेकॾहिं उन्हनि खे प्रेज़ेंट कंदा त उहो काफ़ी हिकिड़ो अमल निकिरंदो हाणे मॉडल्स जेको आहे सो या चार्ट्स जेको आहे सो ऑडियो वीडियो वील जे तौर ते मॉडल्स ऐं चार्ट्स जेके रिलेटेड टॉपिक्स सां तव्हांजा हुजनि उहे बि तव्हां हथु कयो उहे बि वठो उहे एग्ज़ाम खां वठो पाण परचेज़ कयो कंहिं दोस्त यार खां लो कास्ट ते ठारायो या पाण ठाहियो या ॿारनि खे ठारायो पर जॾहिं उहे तव्हां पढ़ाई जे दौरान क्लास में प्रेज़ेंट कंदो त तव्हांखे ख़बर आहे त ॿुधी पढ़ण में केतिरो यादि रहंदो आहे ॾिसी पढ़ण में केतिरो फ़ाइदो हूंदो आहे ॿुधी ॾिसी पढ़ण में केतिरो फ़ाइदो हूंदो आहे त मेमोराइज़ेशन जे लाइ जेकॾहिं इहे सभु शयूं उन्हनि खे अक्सर यादि रहंदियूं पर मॉडल चार्ट्स बि यूज़ करे सघनि था अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त यूट्यूब ते या जहिड़ा वीडियो क्लिप्स ॾिसो पंहिंजे लेसन जे मुताबिक़ तव्हां दुनिया में गूगल ते या इंटरनेट जे थ्रू या जेके आहिनि से ॿिया रिसोर्सिस जेके आहिनि उन्हनि जे थ्रू जेके नेट ते तव्हां दुनिया जे कंहिं बि टॉपिक ते वीडियो क्लिप्स दुनिया जे मुख़्तलिफ़ क़िस्म जे टीचर्स प्रोफेसर्स जूं पयूं आहिनि जेकॾहिं तव्हां उहो डाउनलोड करे पाण वटि कंप्यूटर में पंहिंजे लैपटॉप में या कंहिं ॿी रिसोर्स जो अॼुकल्ह IT ते घणी एक्सेस आहे माण्हुनि जी नौजवाननि जी या इवन उन्हनि खे रिकमेंडेड करे सघो था त फलाणी क्लिप जेका आहे तव्हां ॾिसो त इन जेकॾहिं उहे क्लिप्स डाउनलोड करे जेकॾहिं तव्हां ॿारनि खे कंप्यूटर लैब में पंहिंजे लैपटॉप्स में मोबाइल्स में जेकॾहिं ॿारनि खे उहो ॾेखारींदो त असांखां वधीक थी सघे थो उन्हनि में जेको आहे इंफॉर्मेशन हुजे त उहे ॿारनि खे जॾहिं उहा ट्रांसफर थींदी हिकु त उहे ॾिसंदा ॿुधंदा उन खां पोइ जेकॾहिं हिकिड़ो सुठनि प्रोफेसरनि दुनिया जे लेक्चर्स वग़ैरह जेकॾहिं ॾिसंदा त उहो ज़बरदस्त रहंदो क्वेश्चनर्स तव्हां ठाहे सघो था उन लेसन्स मां त भाई हे सबक़ु आहे मां हिकिड़ो क्वेश्चनर डेवलप कयो उहो ॿारनि खे अॻु में असेस कयो तव्हां ऐं पोइ उन खां पोइ पोस्ट टेस्ट कई त बि तव्हांखे ॾाढो एक्चुअल हे एक्टिविटीज़ जेके उन खां पोइ प्रोजेक्ट्स जेको आहे तव्हां ॿारनि खे ॾेई सघो था साइंस में स्पेशली या आर्ट्स में इवन छो न हुजे पर जेकॾहिं तव्हां ॿारनि खे प्रोजेक्ट्स ठाहिण जे लाइ टास्क ॾींदो त हिन टॉपिक सां रिलेटेड ही प्रोजेक्ट आहे जेको हे ग्रुप आहे या ॿियनि या इंडिविजुअल आहे इहो जेको आहे महिरबानी करे तव्हां एफर्ट्स लॻाए लो कास्ट प्रोजेक्ट जेकॾहिं ठाहे उहे प्रेज़ेंट कंदा त उहो हिकिड़ो ॾाढो जॾहिं ॿार पाण प्रोजेक्ट्स वग़ैरह ठाहींदो त उन रिसर्च जो मादो वधंदो ऐं उहो जॾहिं उन में कम में पाण इन्वॉल्व थींदो त हुनखे जेको आहे सो तमामु घणी अंडरस्टैंडिंग लेवल वधंदी ऐं उहो जेको कमु पाण ॿार प्रोजेक्ट कंदो त उहो हुनखे सॼी ज़िंदगी उहो यादि हूंदो ऐं हुनखे ख़ुशी बि महसूसु थींदी त इहे शयूं आहिनि त जेकॾहिं असां अहिड़े क़िस्म जी प्लैनिंग कयूं पंहिंजे पीरियड्स जी त उन में फील्ड विज़िट कराए सघूं था डालाए खे ॾियूं गेम्स जेको प्रोग्राम ठाहियूं ग्रुप वर्क उन्हनि खे ॿारनि खे करायूं क्विज़ जेको आहे ॿारनि खे करायूं प्रेज़ेंटेशन जे लाइ ठाहियूं मॉडल चार्ट ॾेखारियूं ऑडियो वीडियो क्लिप्स उन्हनि खे ॾेखारियूं क्वेश्चन्स उन्हनि खे ॾेखारियूं प्रोजेक्ट्स ॿारनि खे ॾेखारियूं त पोइ ॿार जेको अंडरस्टैंडिंग लेवल आहे जेको एक्चुअल अॼुकल्ह जी टीचिंग जो आहे त ॿार जी अंडरस्टैंडिंग वधायो ॿार खे रटाफिकेशन लॻाए उन में हे जॾहिं तव्हां एक्टिविटीज़ पंहिंजे क्लासिस में पंहिंजे पीरियड्स में जनरेट कंदव ऐं अर्ली कंदव ऐं प्लान कंदव त तव्हां हिकु बहितर टीचिंग करे सघो था ॾिसो इन्हनि प्रोजेक्ट्स जे इन्हनि सभिनी शयुनि जेके एक्टिविटीज़ तव्हांखे मां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॾसेंदो आहियां जेकॾहिं इहे पंहिंजे पीरियड में प्लान थींदियूं त ॾिसो ॿारनि जी अंडरस्टैंडिंग लेवल वधंदी पाण था कनि रिसर्च वर्क था कनि ग्रुप वर्क था कनि प्रेज़ेंटेशन था कनि ऐं उन में जेको सॼो जो सॼो कमु आहे उहो जेको आहे शागिर्दनि जे मथां आहे त शागिर्द जॾहिं पाण इन्वॉल्व थींदो त ॿार वधीक अंडरस्टैंड करे सघे थो वधीक सम्झी सघे थो इन में रिसर्च बि थी सघे थी इन में पंहिंजी पर्सनल ऑब्जर्वेशन बि ॿार कंदा त ईअं करण सां जेको आहे उनजी अंडरस्टैंडिंग लेवल वधंदी ॿियो लर्निंग बाय डूइंग नओं फैक्टर आहे मां त एक्टिविटी बेस्ड टीचिंग कई आहे पर लर्निंग बाय डूइंग ॿारनि जे लाइ जेकॾहिं ॿार पाण इहो सभु कुझु करे कंदा त पोइ हुननि जी बहितरीन जेका आहे सा लर्निंग थींदी
स्टूडेंट पार्टिसिपेशन में तमामु घणी हूंदी, छाकाणि त इहे सॼी कम जेके बि आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधायां उन में स्टूडेंट्स जी पार्टिसिपेशन जेका आहे, स्टूडेंट्स जो जेको अट्रैक्शन आहे ऐं स्टूडेंट जी जेका दिलचस्पी आहे ऐं उन में जेको कमु करण जो नाव आहे, त उन में जेका आहे स्टूडेंट पार्टिसिपेशन अॼुकल्ह तमामु ज़रूरी आहे त शागिर्दनि खे क्लास जे दौरान पीरियड जे दौरान वधि खां वधि ॿारनि खे जेको आहे सो इन्वॉल्व कयो ऐं त जीअं हू जेको आहे सो बहितर परफॉर्म करे सघनि, उन्हनि खे सुवालनि पुछण जो मौक़ो ॾियो ऐं उनखे बहितर जवाबु ॾियो। ॾिसो ईअं इहे जेके शयूं असां कंदासीं त टीचर जो बि काफ़ी वर्कलोड घटिजी वेंदो। इन सां गॾु ॿिया खोड़ सारा फ़ाइदा आहिनि, पर जेकॾहिं टीचर्स महिरबानी करे पंहिंजे प्लैनिंग में पंहिंजे लेसन जे दौरान पंहिंजे पीरियड जे दौरान जेकॾहिं प्लैनिंग जेको पीरियड जी लेसन प्लैनिंग आहे उन में जेकॾहिं ही एक्टिविटीज़ मैंशन कंदा त इन में ॿारनि जी अंडरस्टैंडिंग लेवल तमामु हाई लेवल जी थींदी, सुठी थींदी ऐं ॿार जेको पढ़ंदा उहो तमामु बहितर पढ़ंदा ऐं उनजो जेको आउटपुट अलरेडी मिलंदो उहो हिकिड़ो तमामु बहितर मिलंदो। त मां सिंध जे उस्तादनि खे स्पेशली गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे तव्हां पंहिंजे पीरियडनि खे अॼु में प्लान कयो ऐं प्लान कयो त उन में अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ जेकॾहिं तव्हां उन में मैंशन कंदव विझंदव उहो ॿारनि खे कराईंदो त तालीम असांजी तमामु बहितर सुधरंदी ऐं ॿारनि जी अंडरस्टैंडिंग लेवल वधंदी। उनजे करे मां सभिनी सिंध जे टीचर्स खे रिक्वेस्ट कयां त महिरबानी करे पंहिंजे पीरियड्स खे प्लान कनि ऐं उन सां गॾु एक्टिविटी बेस्ड जेको आहे उहा टीचिंग कनि त जीअं असांजी ॿारनि जी अंडरस्टैंडिंग लेवल वधे ऐं असांजे ॿारनि जी तालीम जो म्यार वधे। सो इहो अॼु जो टॉपिक इहो। सो मां सभिनी उस्तादनि खे सॼे सिंध जे शागिर्दनि खे सिंधी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, मुंहिंजी सपोर्ट कयो। इंशाअल्लाह ताला तालीम जी बहितरीअ जे लाइ रोडनि ते बि हूंदासीं, क्लासरूम में बि तव्हांखे सम्झाइबो ऐं जिथे जिथे सभु थींदो असां हूंदासीं। सो थैंक यू वेरी मच टुडे फ्रॉम दिस क्लास।